नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बौज़दारोॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बौज़दारोॾा पुलिस अगो निंड में सुतल ॾींहुं ॾिठे जो ॿिनि नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जो बौज़दारोॾा शहर जे मेन शाही बाज़ार में सरेआम क़मनैकेशन तां 2 महांगा मोबाइल सेट ख़रीद करण बहाने फुर करे फरार थी आहिनि। पुलिस ॾींहुं हुअण बावजूद बौज़दारोॾा पुलिस जो जवाबदार खिलाफ़ कख भञी बीणो न कयो, जॾहिं त फौरन खिलाफ़ हिन वक्त का बि कार्रवाई न थी सघी है। पुलिस जे अहिड़े अमल खिलाफ़ बौज़दारोॾा शहर जे दुकानदारनि पारां टोकन शटर बंद हड़ताल कई वई। इन मौके ते एहतजाज कंदे शहरिन गुल मीर खासकेली मीर हसन बौज़दार नरसो मल मक़सूद सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बौज़दारोॾा थाणो कुझु मुफ़ासिले ते हुअण बावजूद ॾींहुं ॾिठे जो 2 मोटरसाइकिल सवार सरेआम बदमाशी करे दुकाननि तां 2 महांगा मोबाइल सेट नामालूम फुर करे आसानी सां क़मनैकेशन तां फरार थी आहिनि। हिन वसवारनि खां फुर थियल सामान वापस करण जो मुतालबो कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।